अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं तालका मोरो जे रिपोर्टर परवेज़ अली चांडियो जी। क़ौमी अवामी तहरीक मोरो पारां मरकज़ी सॾ तहत अॼु क़ौमी अवामी तहरीक ऑफिस खां मोरो प्रेस क्लब ताईं सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी हिदायतला सूमरो नाज़न आलमाणी अलाह ॾिनो सूमरो निज़ाकत सिंधी अनवर सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी हथ वठी सिंध खे वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारनि हवाले करे छॾियो आहे, जेके ज़ाती अनाउनि ऐं मुफ़ादनि ख़ातिर सिंध जे मज़लूम अवाम जो क़त्लेआम करे रहिया आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त पीपल्स पार्टी सिंध जे अवाम जे वोटनि ते चूंडिजी सिंध जी खुशहाली बजाए तबाहीअ जो सबबु बणिजी आहे। सिंध जे हर शहर खे मक़तल गाह बणायो वियो आहे, कॾहिं नाज़िम जोकियो जो लाश त कॾहिं नौशीन काज़मी फ़हमीदा सियाल मेमूना सूमरो ऐं कान्हा जो लाश ॾिना पिया वञनि। अॻुवाणनि सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां इंसाफ़ जी घुर कंदे मुतालबो कयो आहे त सिंध जे अवाम सां थींदड़ ज़्यादतुनि ते इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।